अस्सलामुअलैकुम लर्निंग विद NMS ऑफिशियल यूट्यूब चैनल ते तव्हांखे भलीकार चऊं था। तव्हांजे इंग्लिश जो अॼु जो टीचर नूर मोहम्मद सूमरो तव्हां सां मुखातिब आहे। उम्मीद कजे थी त तव्हां बिल्कुलु ठीक ठाक हूंदा। व्हाट्सअप स्पीड जो 3 नंबर लेक्चर आहे वर्ब। हाणे पाण वर्ब जी डेफिनेशन ऐं उन्हनि जे बारे में पढ़ंदासीं। वर्ब मीन्स फ़ैल मीन्स कम, एक्शन आर डूइंग वर्ड। हीअ वर्ब जेको आहे इन लफ़्ज़ इस्तेमालु थींदो आहे कंहिं अमल खे ज़ाहिर करण जे लाइ। ए वर्ड यूज़ टू एक्सप्रेस एन एक्शन और स्टेट ऑफ सब्जेक्ट। हीअ ॾेखारींदो आहे जुमिले में सब्जेक्ट जे अमल जे बारे में। द वर्ब इज़ डिराइव्ड फ्रॉम लातिन वर्बम मीन्स द से वर्ड। हीअ लातिन जी ॿोली मां वरितल आहे वर्बम जंहिंजी माना आहे से वर्ड। ए वर्ब इज़ अ वर्ड डेट टेल्स और असर्ट समथिंग अबाउट ए पर्सन और थिंग। हीअ लफ़्ज़ वर्ब जेको आहे ॿुधाईंदो आहे कंहिं माण्हूअ या शइ जे बारे में। इट इज़ द मोस्ट इम्पोर्टेंट वर्ड इन ए सेंटेंस। हीअ कंहिं बि जुमिले में कंहिं बि हिकु जुमिले में हिन जो हुजणु लाज़िमी आहे, मतिलबु तमामु वधीक आहे, छाजे करे हिन जे सवा जुमिलो या सेंटेंस नथो थी सघे। हिकु अहिड़ो पाण जुमिलो खणूं जंहिंमें सिर्फ़ु वर्ब हूंदो त पोइ उन जी माना पाण खे सम्झ में ईंदी। हिकु अहिड़ो जुमिलो खणूं जंहिंमें फ़इल न हुजे, मफ़ूल ऐं फ़ाइल हुजनि त उन जी माना बि मुकमल न थी सघंदी, छाजे करे मफ़ूल बि फ़ाइल खे ज़ाहिर कंदो आहे ऐं फ़ाइल बि फ़इल खे ज़ाहिर कंदो आहे। छाजे करे फ़इल हिकु सेंटेंस जो हिकु अहम रुकुन आहे, ईअं ई खणी सम्झो, ठीकु आहे न। त जीअं सिंधीअ में आउं तव्हांखे सम्झायां त अचु, हाणे अचणु इहो छा आहे, इहो फ़इल आहे, ठीकु आहे। खाइणु पीअणु घुमणु हलणु फिरणु उथणु वेहणु ॾिसणु, मतिलबु सिंधीअ में जॾहिं बि कंहिं जुमिले जे लिखूं पाण उन में अहिड़ो अख़र अचे जंहिंमें ण जो इस्तेमालु थिए, उहो वर्ब खे ज़ाहिर कंदो आहे, फ़इल खे यानी ज़ाहिर कंदो आहे। बक़ाया जेके उन खां अलावा अॻियां पोयां जेके लफ़्ज़ हूंदा आहिनि उन्हनि खे फ़इल या मफ़ूल चइबो आहे। सेंटेंस में सब्जेक्ट ऐं ऑब्जेक्ट जो हुजण बि लाज़िम आहे, पर उन सां गॾु वर्ब जो हुजण बि लाज़िम आहे। सब्जेक्ट जे बारे में फ़इल वर्ब ॿुधाईंदो आहे, ठीकु आहे न। त जेको सब्जेक्ट कमु करे रहियो आहे उहो ख़ुदि फ़इल आहे, उहो ॿुधाईंदड़ आहे, ठीकु आहे। ऐं जेको मफ़ूल आहे जंहिं ते असरु कमु या जंहिं ते पाण मतिलबु ज़ोर विझूं था, उहा शइ कहिड़ी आहे, उहो छा आहे, उन खे ऑब्जेक्ट या मफ़ूल चइबो आहे। त इन ॿिन्ही जो हुजणु लाज़िम आहे बि ऐं नाहे बि, पर वर्ब जो हुजणु लाज़िम आहे, ठीकु आहे न। जेकॾहिं वर्ब कंहिं सेंटेंस में न हूंदो त उन सेंटेंस जी पाण खे मुकमल माना माना ख़बर पई सघंदी, ठीकु आहे न। त वर्ब एतिरो ई अहम आहे सेंटेंस में। वधीक इन खे पाण क़िस्म पढ़ी करे ऐं इन्हनि खे वरी पाण डेफिनेशन सां गॾु पढ़ंदासीं। टाइप ऑफ वर्ब। हाणे वर्बनि जा क़िस्म कहिड़ा आहिनि उहे पाण पढ़ंदासीं। पहिरियों आहे एक्शन वर्ब, स्टेटिव वर्ब्स, ट्रांज़िटिव वर्ब, इंट्रांज़िटिव वर्ब्स, लिंकिंग वर्ब्स, हेल्पिंग वर्ब्स, आल्सो कॉल्ड एक्सिलरी वर्ब्स, मॉडल वर्ब्स, रेगुलर वर्ब्स, इर्रेगुलर वर्ब्स, फ्रेज़ल वर्ब, इनफिनिटिव वर्ब। हाणे हीअ क़िस्म आहिनि। हूअं त तक़रीबन काफ़ी वर्बनि जा क़िस्म आहिनि, तक़रीबन 15 खे लॻनि था। किथे 9 बि पढ़ाया वेंदा आहिनि, किथे 6 बि पढ़ाया वेंदा आहिनि, किथे 4 बि पढ़ाया वेंदा आहिनि, पर तक़रीबन ॿोलीअ में 11 जो एको आहे जेको ॿोलीअ में सेंटेंसनि में इस्तेमालु थींदड़ आहे। हाणे हिननि खे तरतीबवार पढ़ंदासीं त हिननि जो मयार कहिड़ो कहिड़ो आहे। पहिरियों आहे एक्शन वर्ब। एक्शन वर्ब मीन्स अमल मतिलबु जेको कारकर्दगिरी करे रहियो आहे इंसान, उन खे एक्शन वर्ब चइबो आहे। लिस्ट ऑफ एक्शन वर्ब्स, रन स्विम हेल्प इग्नोर बिलीव। हाणे इहे जेके 4 अखर 5 आहिनि, इहे
ज़ाहिर कनि था एक्शन वर्ब खे। कीअं रन, रन माना डोड़े, डोड़णु, डोड़णु मतिलबु एक्शन डोड़ी रहियो आहे त इन डोड़ण जेको लफ़्ज़ु आहे इहो एक्शन वर्ब खे ज़ाहिर करे थो। स्विम इहो बि सब्जेक्ट जे बारे में ॿुधाए थो, सब्जेक्ट छा करे रहियो आहे, सब्जेक्ट तरी रहियो आहे। उन खां पोइ हेल्प, हेल्प मदद करे रहियो आहे, सब्जेक्ट छा करे रहियो आहे, मदद करे रहियो आहे। इग्नोर करे रहियो आहे, सब्जेक्ट इग्नोर करे रहियो आहे, सब्जेक्ट बिलीव करे रहियो आहे, भरोसो करे रहियो आहे, इतमाद करे रहियो आहे कंहिं ते मतिलबु ऑब्जेक्ट ते। ठीकु आहे न, सब्जेक्ट जेको कमु करे रहियो आहे उन खे एक्शन वर्ब चइबो आहे। एग्ज़ाम्पल ऑफ एक्शन वर्ब्स इन ए सेंटेंस, ईच ऑफ द दीज सेंटेंस यूज़ एक्शन वर्ब्स। यू विल सी डेट ईच वर्ब्स इज़ रिफेरिंग टू फिज़िकल और मेंटल एक्शन। मतिलबु सब्जेक्ट जेको मतिलबु ख़ुदि मालिक आहे, जेको अमल करे रहियो आहे उहो हिकिड़ो फिज़िकल हूंदो आहे या त मेंटली हूंदो आहे, मतिलबु ज़हनियात जे हिसाब सां। पर मतिलबु उन जो एक्शन, उन जो मतिलबु कमु एक्शन हूंदो आहे, कमु करणु हूंदो आहे, करण खे एक्शन वर्ब चइबो आहे। हाणे हलूं था अॻिते ॿिए नंबर ते। सेकंड आहे स्टेटिव वर्ब्स। लिस्ट ऑफ स्टेटिव वर्ब्स। लव, वांट, वॉन, हैव, रिजेंबल। स्टेटिव वर्ब्स जो मतिलबु आहे त जेको सब्जेक्ट आहे उन जो जेको अट्रैक्ट आहे, उन जो जेको मयार आहे उहो कहिड़े क़दुरु आहे, कहिड़े क़िस्म जो आहे, उन शइ खे ॿुधाईंदो आहे स्टेटिव वर्ब्स। एग्ज़ाम्पल of stative verbs in a sentence. These sentence all use stative verbs. You will notice that none of these verbs refer to actions। मतलब जेको एक्शन खां अलावा आहे। आई वांट रीडिंग द स्टोरी बुक। आऊं चाहियां थो पढ़णु कहाणी वारो किताब। हाणे जेको वांट आहे, चाहियां थो, इहो मतिलबु स्टेटिव वर्ब्स आहे। ऐं जे ईअं ई चवां आई रीडिंग द बुक, हाणे इन में एक्शन वर्ब आहे। रीडिंग जेको आहे इहो एक्शन वर्ब आहे, पर पाण उन खे वांट खे ज़ाहिर कयूं था। ठीकु आहे, उन खां बाद में हेठि अचो आई लव यू, ऐं तोसां प्यार कयां थो। और या त यू लाइक आइसक्रीम, तूं पसंदि करीं थो आइसक्रीम खे। माई कार नीड्स एन ऑयल चेंज, मुंहिंजी कार खे ज़रूरत आहे ऑयल खे चेंज करण जी। हाणे इहे हुया स्टेटिव वर्ब्स। हाणे अॻिते हलूं था। थर्ड आहे ट्रांज़िटिव वर्ब्स। एग्ज़ाम्पल ऑफ ट्रांज़िटिव वर्ब्स इन ए सेंटेंस, द फॉलोइंग सेंटेंस ऑल कॉन्टेंट। ट्रांज़िटिव वर्ब उहो वर्ब आहे जेको पाण सां गॾु सब्जेक्ट ऐं ऑब्जेक्ट खणे। मतिलबु पाण सां गॾु उहो जेको कमु करे थो उहो बि शख़्स खणे, शइ खणे, ऐं जंहिं ते असरु पवे पियो उहे ॿई शयूं खणे, उन खे ट्रांज़िटिव वर्ब चइबो आहे। Example of transitive verbs. Each one consider what the direct object of the sentence is. हीअ जुमिले में सेंटेंस में ऑब्जेक्ट खणंदो आहे। सब्जेक्ट त हुई हूंदो पर ऑब्जेक्ट बि उन सां गॾु खणे, इन खे ट्रांज़िटिव वर्ब चइबो आहे ऐं डायरेक्ट हिन जो असरु ऑब्जेक्ट ते पवे थो। शी इज़ सिंग्स सिंधी सॉन्ग। वी स्टडी ग्रामर। दे प्ले क्रिकेट। हाणे शी जेको आहे इहो मतिलबु सब्जेक्ट आहे, सिंधी सॉन्ग इहो ऑब्जेक्ट आहे। ठीकु आहे, वी छा आहे, सब्जेक्ट आहे, ग्रामर ऑब्जेक्ट आहे, दे छा आहे, सब्जेक्ट आहे, प्ले मतिलबु ट्रांज़िटिव वर्ब आहे, क्रिकेट वरी ऑब्जेक्ट आहे। हाणे हलूं था इंट्रांज़िटिव वर्ब ते। चोथों नंबर आहे इंट्रांज़िटिव वर्ब्स। पोइ में पाण 3 में पढ़ियोसीं इन ट्रांज़िटिव वर्ब, हाणे इंट्रांज़िटिव वर्ब। किथे किथे इन ॿिन्ही खे गॾाए कराए पढ़ायो वेंदो आहे, पर असां वरी इन्हनि खे अलॻि रखियो आहे। थोरो ई फ़र्क़ु आहे, उन खे सम्झंदासीं। इन एग्ज़ाम्पल इंट्रांज़िटिव वर्ब्स इन ए सेंटेंस। मिसाल आहिनि इंट्रांज़िटिव वर्ब हिकु जुमिलनि में। ईच ऑफ दीज सेंटेंस यूज़ इंट्रांज़िटिव वर्ब्स। दे वर्ब्स यूज़ ओनली सब्जेक्ट इन सेंटेंस। हीअ जुमिले में सिर्फ़ु सब्जेक्ट खणंदो आहे ऐं हिन खे ऑब्जेक्ट जी का बि ज़रूरत न हूंदी आहे, इन जे करे ही इंट्रांज़िटिव वर्ब सॾाईंदो आहे। एग्ज़ाम्पल आहिनि शी सिंग्स, हूअ ॻाए थी, नूर स्टडी, नूर पढ़े थी, दे प्ले, उहे खेॾीनि था। सिर्फ़ु एतिरो ई, मतिलबु हिननि में ऑब्जेक्ट जी का बि ज़रूरत न आहे, इन जे करे हिननि खे इंट्रांज़िटिव वर्ब चइबो आहे। 5 नंबर आहे लिंकिंग वर्ब्स। लिस्ट ऑफ वर्ड्स यूज एज लिंकिंग वर्ब्स। एम, इज, आर, वाज, वर, हैव, हैड, हैज़ बीन।
Example of linking verbs in a sentence. In each of the following sentence, linking verbs are used to link a subject with a subject complement. हीअ उहो वर्ब आहे जेको सिर्फ़ जो सिर्फ़ु लिंक ॾेखारींदो आहे हिक सब्जेक्ट खां ॿिए सब्जेक्ट ताईं। इन में कोई बि मतिलबु मेन वर्ब न हूंदो आहे, सिर्फ़ जो सिर्फ़ु सब्जेक्ट या प्रोनाउन मतिलबु इस्म या ज़मीर जे मतिलबु विच में ईंदड़ लिंकिंग वर्ब खे लिंक वर्ब चइबो आहे। हिन में को मेन वर्ब न हूंदो आहे। मिसाल आहिनि आई एम ए टीचर, आउं उस्तादु आहियां, आउं हिकु उस्तादु आहियां। हाणे इन्हनि में कोई बि मतिलबु मेन वर्ब न आहे, सिर्फ़ु ॿुधाए थो त आउं हिकु उस्तादु आहियां। ठीकु आहे न। आहियां छा आहे, इहो हिकु लिंकिंग वर्ब आहे। ही इज़ माई ब्रदर, ही मुंहिंजो भाउ आहे। हाणे आहे छा आहे, इहो मतिलबु लिंकिंग वर्ब आहे। ठीकु आहे। दे आर माई फ्रेंड, उहे मुंहिंजा दोस्त आहिनि। हाणे आहिनि वरी छा आहे, आहिनि वरी मतिलबु लिंकिंग वर्ब आहे। हाणे अॻिते हलूं था हेल्पिंग वर्ब। उहे इहे सेम आहिनि पर उन्हनि में डिफरेंस या फ़र्क़ु छा आहे। चऊं नंबर आहे हेल्पिंग वर्ब्स। हिननि खे ॿियो नालो एक्सिलरी वर्ब बि चइबो आहे। लिस्ट ऑफ वर्ड्स यूज़ ए हेल्पिंग वर्ब्स इज़, एम, आर, वाज़, वर, हैव, हैड, हैज़ बीन। इहे सेम टू सेम साॻिया ई लफ़्ज़ आहिनि जेके लिंकिंग वर्ब में आहिनि, पर हिननि खे हेल्पिंग वर्ब छो सॾियो वेंदो आहे, हुते लिंकिंग वर्ब छो सॾियो वेंदो आहे, उन्हनि खे सम्झूं था। Example of helping verbs in a sentence. Each of the following sentence use a helping verb. ही जेको सिर्फ़ु हेल्प जे लाइ इस्तेमालु थींदो आहे, मदद लाइ इस्तेमालु थींदो आहे, बाक़ी हिन जी ॿी का बि हिन में कैटेगरी या अहमियत न हूंदी आहे। आई एम डूइंग माई वर्क, आउं पंहिंजो कमु करे रहियो आहियां। हाणे जेको मिसाल तौरु कमु त वर्क आहे, ठीकु आहे, डूइंग करे रहियो आहियां। हाणे आहियां हेल्पिंग वर्ब आहे, करे रहियो हिकिड़ो मतिलबु मेन वर्ब अॻी आहे। ही इज़ राइटिंग, ही लिखी रहियो आहे। हाणे लिखी रहणु इहो हिकु अलॻि सां वर्ड आहे, फ़इल आहे, मतिलबु वर्ब आहे। ऐं इज़ छा आहे, इहो हेल्पिंग वर्ब आहे, इहो मदद वारो लफ़्ज़ आहे। दे आर स्टडी, उहे पढ़ी रहिया आहिनि। हाणे पढ़ी रहिया आहिनि, पढ़नि था, पढ़णु हिकु मेन वर्ब आहे। ऐं आर जेको आहे उहो हिकु मतिलबु हेल्पिंग वर्ब आहे। मॉडल वर्ब्स। लिस्ट ऑफ वर्ब्स मॉडल वर्ब। कैन, कुड, मे, माइट, शुड, मस्ट। अहिड़ा लफ़्ज़ जेके बि आहिनि उहे सभु जा सभु मॉडल वर्ब सॾाईंदा आहिनि। मॉडल वर्ब लफ़्ज़ मां तव्हां सम्झी विया हूंदव त नए दौर जो लफ़्ज़। तक़रीबन अॼुकल्ह लैंग्वेज में इहे लफ़्ज़ इस्तेमालु तमामु घणा थी विया आहिनि इन जे करे, ऐं हीअ अमेरिकन जी ॿोलीअ में यूज़ थींदा आहिनि। एग्ज़ाम्पल ऑफ मॉडल वर्ब्स इन ए सेंटेंस। हिननि जो एग्ज़ाम्पल पाण ॾिसंदासीं जुमलनि में। द फॉलोइंग सेंटेंस आर यूज़ मॉडल वर्ब्स टू एक्सप्रेस a certain tone. You will see that each sentence would have a different meaning. I can help you. आउं तुंहिंजी मदद करे सघां थो। हाणे हिननि में कैन जी माना सघणु तव्हांखे ख़बर हूंदी, ठीकु आहे। गुड जी माना बि इन्हनि सां मिले थी, शायदि मुताबिक़ रखे थी। शुड बि मतिलबु इहे साॻी शयूं हिक ॿिए जे पोयां माना रखनि थियूं। आई कैन हेल्प यू, छा आउं तुंहिंजी मदद करे सघां थो। कैन यू हेल्प मी, तूं मुंहिंजी मदद करे सघीं थो। आई कुड रन फास्ट, आउं तेज़ भॼी सघां थो। यू शुड सी ए डॉक्टर। इहे आहिनि मॉडल वर्ब जा क़िस्म। 8 नंबर आहे रेगुलर वर्ब्स। लिस्ट ऑफ रेगुलर वर्ब्स। एग्जाम्पल ऑफ रेगुलर वर्ब्स इन ए सेंटेंस। ईच ऑफ द फॉलोइंग सेंटेंस यूज रेगुलर वर्ब्स इन either their past tense form or as a past participle। हीअ सेंटेंस में इस्तेमालु थींदा आहिनि। हिननि में का बि एॾी वॾी छिकताइण वारी ॻाल्हि न आहे। सिर्फ़ु हिकु ॿिनि शयुनि जी मतिलबु मुख़्तलिफ़ शइ सम्झणु आहे, उहा इहा आहे त जेकॾहिं हिननि जो जेको पास्ट में फॉर्म लॻे थो से वरी उन खां पोइ प्रेज़ेंट में कहिड़ो लॻंदो ऐं फ्यूचर में कहिड़ो लॻंदो, उन्हनि जे लाइ जेके मेन वर्ब आहे उन्हनि जी शिकिल कहिड़े कहिड़े मिक़दार जी हूंदी आहे। जीअं मिसाल तौरु पहिरियों आहे एक्सेप्ट, उन्हनि में ई डी जो वाधारो ॾेई करे लफ़्ज़ या जुमिलो ठाहे सॾिबो आहे। जीअं हाणे पहिरियों आहे फ़इल मतिलबु रेगुलर वर्ब एक्सेप्ट, इन्हनि जो सेकंड फॉर्म लॻंदो एक्सेप्टेड, उहो थर्ड बि साॻियो ई आहे एक्सेप्टेड। बिलीव बिलीव्ड, बिलीव्ड। अराइव्ड अराइव्ड। वांट वांटेड वांटेड। हाणे हिननि में कोई बि मतिलबु जेके बि रेगुलर वर्ब हूंदा उन्हनि में सिर्फ़ु ई डी जो वाधारो ॾिबो त उहो जुमिलो ठही वेंदो। उन में ई डी वारा वर्ब रेगुलर वर्ब सॾाईंदा। 9 नंबर आहे इरेगुलर वर्ब्स।
पाण पोइते 8 में पढ़ियोसीं रेगुलर वर्ब्स। हाणे लिस्ट ऑफ इरेगुलर वर्ब्स। एग्जांपल ऑफ इरेगुलर वर्ब्स इन ए सेंटेंस। द फॉलोइंग सेंटेंस यूज़ इरेगुलर वर्ब्स। पास्ट, प्रेजेंट, फ्यूचर। ऐं हिननि जी जेकी ख़बर पवंदी आहे, हिननि जो जेको इस्तेमालु आहे उहो इरेगुलर या रेगुलर वर्ब जो इहो पास्ट, प्रेजेंट ऐं फ्यूचर माना टेंशन में इस्तेमालु थींदो आहे। हिननि में सिर्फ़ु थोरी शइ आहे जिन जो फ़र्क़ु आहे, बक़ाया ॿियो सभु शइ साॻियो ई आहे। जीअं मूं तव्हांखे पोइ में ॿुधायो त हुननि में ईडी जो वाधारो ॾेई करे ॿियो लफ़्ज़ साॻियो ई रहंदो, पर हिननि में ईअं न हूंदो आहे। हर हिक जो फार्म अलॻि अलॻि आहे। जीअं राइट जो रोट, रिटिन मुख़्तलिफ़ आहिनि टई। गो, वेंट, गॉन। ईट, एट, इटिन। ड्रिंक, ड्रैंक, ड्रंक। कट, कट, कट। हाणे इहे सभु जा सभु मतिलबु मुख़्तलिफ़ आहिनि ऐं इन्हनि में का बि शइ चेंज करण सां सॼो जुमिलो ई मतिलबु जेको वर्ब आहे उहो मुख़्तलिफ़ थियो थो वञे। पर हुते रेगुलर वर्ब में ईअं न थींदो। इरेगुलर वर्ब में हर हिक जो जेको फार्म आहे टेंस जे लिहाज़ खां उहो अलॻि अलॻि थींदो। 10 नंबर आहे फ्रेज़ल वर्ब्स। लिस्ट ऑफ फ्रेज़ल वर्ब्स। गेट अप, गेट डाउन, गेट आउट, गेट ऑन, गेट इन। Example of phrasal verbs in a sentence. The following sentence show how we can use phrasal verbs. Sometimes we can separate out the words of a phrasal verbs and the sentence is still grammatically correct. फ्रेज़ल वर्ब उन वर्ब खे चइबो आहे जंहिं मेन वर्ब सां गॾु प्रीपोजिशन अचे ऐं उन मेन वर्ब जी माना तब्दील करे उन खे फ्रेज़ल वर्ब चइबो आहे। असल गेट अप, गेट डाउन, गेट आउट, गेट ऑन, गेट इन। हाणे गेट जेको आहे हिकु मेन वर्ब आहे जंहिंजी माना आहे हासिल करणु, पर जेकॾहिं उन सां गॾु गेट अप लॻियो थो वञे त उन जी माना निकिरियो थी वञे उथणु। ठीकु आहे। गेट डाउन किरणु, झुकियल। ठीकु आहे। गेट आउट ॿाहिरि निकिरण वारो। गेट ऑन मथे चढ़ण वारो। ठीकु आहे। उन खां बाद में गेट इन अंदरि अचण वारो। माना इहे शयूं। इन खां बाद में हेठि आहिनि टेक इट, टेक ऑन, टर्न ऑफ, टर्न ऑन। इहे हिकिड़ा मेन वर्ब आहिनि। उन्हनि सां गॾु वरी जॾहिं प्रीपोजिशन लॻे थी त उहो मतिलबु पंहिंजो हिकु शिकिल या पंहिंजी हिकिड़ो जवाबु, पंहिंजो हिकिड़ो माना में तब्दीली आणीनि था ऐं उन्हनि खे फ्रेज़ल वर्ब चइबो आहे। 11 नंबर ऐं आख़िरी इन्फिनेटिव वर्ब्स। Example of infinitive verb phrase in a sentence. All of the following sentence use infinitive phrase. In order, the infinitive phrase or action is a noun, nominal infinitive, an adjective, adjectival infinitive, and an adverb, adverbial infinitive. Here infinitive वर्ब उहो आहे जंहिं सां गॾु मेन वर्ब सां गॾु टू इस्तेमालु थिए। ठीकु आहे न। जंहिं मेन वर्ब सां गॾु टू इस्तेमालु थींदो उहो इन्फिनेटिव वर्ब सॾिबो। हाणे एग्ज़ाम्पल पाण वटि आहिनि ही वांट्स टू गो। हाणे गो हिकु मेन वर्ब आहे, उन खां अॻुवाट लॻल आहे टू गो। ठीकु आहे। हाणे इहो टू गो जेको आहे इहो इन्फिनेटिव वर्ब्स आहे। आई लाइक टू सिंग सॉन्ग। हाणे टू सिंग जेको आहे, सिंग हिकु मेन वर्ब आहे, टू उन सां गॾु अची करे इन्फिनेटिव वर्ब थी वियो ऐं जेको ज़ाहिर करे थो टू सिंग। दे ट्राई टू विन द गेम। ठीकु आहे। हाणे टू विन, विन हिकु मेन वर्ब आहे, उन सां गॾु टू विन लॻो त उहो हिकु मुकमल इन्फिनेटिव वर्ब इस्तेमालु थियो। इहे हुया वर्ब जेके मुकमल 11, हूअं त 14 आहिनि पर इस्तेमालु इहे 11 थींदा आहिनि। उम्मीद कजे थी त तव्हांखे मुंहिंजो ही वीडियो बिल्कुलु पसंदि आयो हूंदो। अहिड़ा ॿिया वीडियो ॾिसण में मिलंदा, ॾिसंदा रहो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल लर्निंग विथ NMS।